मुफ्ती साहब खबे हथ जी आंगुरनि ते तस्बीह पढ़णु जाइज़ आहे या न? कुछ माण्हू चवनि था त गुनाह आहे। साईं वज़ाहत कयो। आयतुल्ला सुमरो इराक खां। जेकियूं असां ज़िक्र कयूं था अल्लाह साईं जो सॼे हथ जी आंगुरनि ते या खबे हथ जी आंगुरनि ते या तस्बीह ते या खारकनि जी खोखटियुनि ते ज़िक्र कयूं था, शरीयत में इहो जाइज़ आहे। भले तव्हां खबे हथ सां कयो, सॼे हथ सां कयो, तस्बीह ते कयो या खोखटियुनि ते कयो। जाइज़ छो आहे? वजह इहा आहे त असल में मक़सूदी शइ ज़िक्र आहे। मक़सूदी शइ छा आहे? ज़िक्र आहे। हथ मक़सूद न आहे त हिन हथ सां कयूं या हिन हथ सां कयूं। तस्बीह मक़सद न हूंदो आहे त जेतिरी भली तस्बीह ओतिरो ज़्यादा सवाब, बल्कि मक़सद छा हूंदो आहे? अल्लाह जो ज़ुबान सां ऐं दिलि सां ज़िक्र करणो। पोइ भले तव्हां कहिड़ी बि कैफ़ियत सां ज़िक्र कयो, इन सां फ़र्क़ु नथो पए। हिकु माण्हू नमाज़ थो पढ़े फ़र्श ते, उनखे नमाज़ जो सवाब मिलंदो। ॿियो माण्हू सुठी कालीन ते नमाज़ थो पढ़े, उनखे बि सवाब मिलंदो। टियों माण्हू एयर कंडीशन में नमाज़ थो पढ़े, उनखे बि सवाब साॻियो ई मिलंदो। असल मक़सद शइ अल्लाह जी इबादत हूंदी आहे ऐं उन जे लाइ जेकियूं तव्हां सहूलियात कयो था, मुसल्लो विछायो था, पखो हणो था, एसी लॻायो था या हथ में तस्बीह खणो था, इहे दीन जे लाइ मुआविनत आहिनि, सहूलियात आहिनि। इन सां फ़र्क़ु नथो पए त तव्हां खबे हथ सां तस्बीह पढ़ो था या सॼे हथ सां। बाक़ी कुझु बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि लिखी आहे त सॼे हथ सां ज़िक्र करणु ज़्यादा अफ़ज़ल आहे, ज़्यादा अफ़ज़ल आहे। छो त शरीयत में उसूल इहो आहे त भलाई वारो हर कमु सॼे पासे खां ऐं सॼे हथ सां कजे। इहो हिकिड़ो मुस्तहब जे दर्जे में उसूल आहे, लेकिन इन जो मतिलबु इहो न आहे त खबे हथ सां जाइज़ न आहे या गुनाह आहे। इहा ॻाल्हि न आहे। जाइज़ ॿिन्हिनि हथनि सां ज़िक्र करणु आहे, लेकिन ज़्यादा अफ़ज़ल छा आहे? सॼे हथ सां। जीअं मानी आहे, मानी सॼे हथ सां खाइणु ज़रूरी आहे, पर उन में खबो हथ इस्तेमालु करणु जाइज़ आहे। ईअं न जो असां खबे हथ खे ॿधी छॾियूं, सॼे हथ सां खाइणी आहे, ईअं न आहे। मुआविनत जे लाइ खबो हथ इस्तेमालु करे सघिजे थो, लेकिन मानी सॼे हथ सां खाइणी आहे।